अहमदाबाद ICC मेंस वनडे वर्ल्ड कप में सभ खां वॾी टाकरे में भारत पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान तरफ़ां मिलियल 192 रन्स जो हदफ़ भारत ओवर में विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो। भारतीय कप्तान रोहित शर्मा 86 रन्स ठाहे टॉप स्कोर रहियो, जॾहिं त शुभमन गिल, विराट कोहली 16 ॾिहाई 16 रन्स ठाहे आउट थिया। श्रेयस अय्यर 53 ऐं KL राहुल 19 रन्स जे नाक़ाबिले शिकस्त इनिंग्स खेॾी। अहमदाबाद जे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम में भारत टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। भारत ख़िलाफ़ पाकिस्तान जी बैटिंग लाइन बुरी तरह फ्लॉप थी वई ऐं पूरी टीम 42 ओवर में 191 रन्सुनि ते ढेर थी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।